वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में अॼु असां वटि कैदी नंबर 840 मौजूदु आहे। सही पढ़ो साईं, थोरो सही पढ़ो। कैदी नंबर 840 ई आहे। 840 आहे? हा। पर मूंखे छो 048 थो नज़र अचे। तव्हां उबतो था पढ़ो असल? उबतो पढ़ा थो। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो, तव्हां एतिरा साल 25 साल जेल में रहियो, छा महसूसु कयो ॿाहिरी ज़िंदगी में ऐं जेल जी ज़िंदगी में? साईं, ॿाहिरी ज़िंदगी बि आज़ादु हूंदी आहे, ॾाढी भली हूंदी आहे, मज़ो हूंदो आहे। मां टरड़ो हूंदो हुउमि ॾाढो। अच्छा। टरड़ा जीअं न चवंदा वॾेरो जो पुटु टरड़ो, पर मां वॾेरो पुटु न हुउमि, टरड़ो हुउमि। हर कंहिंजे विच में अची वञे, जहिड़ो थिए विच में मां ॿ चंबा मूंखे लॻी वञनि छॾाइण में, मां ख़ुशि। पोइ मसइलो इहो थियो जो इहा टरड़ा पे थी मुंहिंजी, हरूभरू ज़मानत वरी मां खई वञी विच में। पोइ असांखे बसि ज़ामिन मरी वियो। माना ॿाहिरी ज़िंदगी बहितर आहे या जेल जी ज़िंदगी? जेल जी ज़िंदगी साईं, मां टरड़ो ॿुधायां पियो न, इहा जॉम्पा बुलाए हो, हाणे केॾो थधो थी वियो, बर्फ़ थी वञे, कोमरी में हुयुसि, जेल में न हुउसि। माना ॿाहिरी ज़िंदगी आज़ादी वारी ज़िंदगी? हा, थधो। पर ईअं छो चवंदा आहिनि त जेल बि जवाननि जे लाइ ठहिया आहिनि? जवान जेके ॿाहिरि निकिरनि था, पोइ वरी चवणु न घुरिजे मीडिया आहे, जीअं न ॾांद खे कुटबो आहे, जेको ॾांद हूंदो आहे जड़ हाली, पोइ कुटबो आहे हुनखे सिधो करे, पोइ वरी उहो सभु मां थी थो वञे माण्हू। अच्छा, जेल त हूंदो आहे त माण्हू जीअं सुधरी निकिरे हुतां। असां वटि ईअं छो आहे त जेल में जेको वञे थो उहो अञा वधीक ख़राबु थी निकिरे थो? असल में अंदरि छा सिखिया थी थिए या हुनजी अहिड़ी क़िस्म जी? कुझु बि न, सिखिया विखिया नथी थिए, माण्हू बेहा थी थो वञे पोइ वरी। अच्छा। ॿाहिरि निकिरे थो, के वरी असां जहिड़ा माण्हू 25 साल, हाणे मां कहिड़ो मौक़ारो कयां, हाणे जेकॾहिं तोखे मारियो बि कहिड़ो फ़ाइदो, फ़र्ज़ु कर तोखे मारियां मां, कहिड़ो फ़ाइदो, मां त थधो थी वियुमि न। थधो तव्हांखे जेल करे छॾियो? सफ़ा मां चयो जेका टरड़ा पई उहा निकिरी वई तव्हां? सभु कुझु। जेल में तशदुद बि थियो तव्हां ते? मां शरीफ़ हुउमि जेल में साईं, मां तशदुद कैदी कुटींदा, पुलिस वारनि न कुटियो मूंखे। कैदिन ॾाढो कुटियो तव्हां? कैदिन ॾाढो कुटियो। कहिड़ी ॻाल्हि ते? चवण न वठंदा? हरूभरू थांधो, हीअं कर, फलाणा हे कर, हो कर, चर्स ठाहे ॾे, हे करे ॾे, इहे माना। मुलाक़ात ते केरु केरु ईंदो तव्हां वटि? केर बि न आयो आहे। तव्हांजी ज़ाल बि न ईंदी तव्हां मुलाक़ात करणु? उहा कंहिं ॿिए सां मुलाक़ातूं कंदी छा? मां शादीशुदा आहियां ई न, मां त इल्ज़ाम त वई हो। पोइ हे पुटु तव्हांजो आयो सवेर हाणे? ज़ोरी सॾाईंदो थो अचे। शादी तव्हांजी वाक़ई न थियल? न, मूंखे त यादि न आहे, हुजे बि अलाह खे ख़बर, अलाह जी गुज में केरु हथु विझंदो। पोइ इहा वरी अची वियो? साहब टैंकर अबे खे वांदो कई, आई बि ख़ुशी में ॿ चकर खट तो किरी पियो। अरे बाबा, हू चए थो मुंहिंजी शादी न थियल, तूं पुटु काॾे अची वियो हुनजो? ॾिस चए थो मां त जेल में हुयुमि। मुंहिंजा मोड़ ठहिया पिया थी अबा घर जे लाइ, तुंहिंजे लाइ इंतज़ारु आहे। मूंखे सोरो चए थो पीउ खे आन, तुंहिंजी शादी पकी आहे। बाबा हाणे मूंखे वाइड़ो न कर, अॻे मुंहिंजो नालो ई वाइड़ो आहे, वाइड़ो न कर रूबरू। मां जहिड़ी शादी थियल न हुई त मां कीअं थियल बि हुजे, पर 25 साल जेल में। मां पंहिंजे पीउ जी शादी ते झुमे ईअं डाक्संदो मां किरियुमि, हिते धकु लॻो, पंहिंजे पीउ जी शादी ते अञा यादि अथसि। पंहिंजे पीउ जी शादी ते डांस कई तूं? छिती डांस कई, उन ख़ुशी आहे न साईं, उनते मां पोइ जेल में। पोइ भला मां शादीशुदा माई सां कई छा शादी? ख़बर न आहे। ईअं हुजे मतिलबु मां तुंहिंजो सको पुटु आहियां, सको। खिल निकिरेसि त माना इहो चकर अथई, मसइलो इहो थी साईं। सम्झ में नथो अचे में हिन वटि पैसा आहिनि। अच्छा, मालो कमायो, टोपियूं वग़ैरह ठाहिया अथई न। हा, मालो कमायो, तॾहिं अबो कयां थो। हेड़ो मुंहिंजो पीउ आहे, हेड़ो त मां समाधि कार्ड ते न खणी वञा। हल ठीकु आहे, तव्हां वेहो होॾे, तव्हां वेहो, तव्हां हली। तूं अबो आहे पको? तव्हां वेहो, मां हिन खां पुछां थो सॼी ॻाल्हि हक़ीक़त। हा वेहो। ईअं मतिलबु भॼाए छॾे। न बाबा, हिते वेठो आहे, 40 साल न अचे असांजे घर। हिते वेठो आहे अञा। अबो आहे तूं? आओ पुटु आओ। जेल में जेका तव्हां, मां तोखे ईअं सुञाणिया जीअं दायो कॾहिं खे सुञाणे पुटु। जेल में जेका महिनत मज़दूरी कयो उनजो उन्हनि खे उजूरो बि मिलंदो आहे, तव्हां कुझु पैसो कठो कयो पोइ हुते? न साईं, कहिड़ो हर को बसि चएसि मूंखे उहो ॾे, गिफ्ट ॾे, गिफ्ट ॾे, गिफ्ट ॾे, जेको आहे गिफ्ट ॾे। चएसि हो आहे वैलेंटाइन डे आहे, गिफ्ट ॾे। वैलेंटाइन डे? हा, इहो आहे गिफ्ट ॾे। असांखे कहिड़ा महबूब आहिनि हिते जो की तव्हांखे गिफ्ट ॾियो, असां त ॾींदासीं न। ॿाहिरों माण्हू अचे न मुलाक़ात ते, हरूभरू मां सां मिलाइनि, चएसि वाइड़े सां मिलो, मां वाइड़ो साईं। 25 साल तव्हांखे क़ैद आयो हुयो, उन में पोइ ज़ाहिर आहे विच विच में ईदूं ईंदियूं आहिनि या 14 अगस्त ईंदी आहे, अहिड़ा ॾींहं ईंदा आहिनि, क़ैदियुनि जी कुझु सज़ाऊं माफ़ु थींदियूं आहिनि, तव्हांजी माफ़ु न थी? कुझु बि न, अलाए छो मज़ो अची वियो न, अलाए छा त हे जेल में हुजे बसि,
रौनक लॻी पई आहे। तव्हांजो नालो ई न वेंदो छा लिस्ट में? नालो न मोकिलींदा, रौनक हूंदी, मां जुमेर खेॾंदो हुउमि जेल में। अच्छा हा हाणे जीअं सकाफ़ती ॾींहुं आहे अहिड़ी जुमेर खेॾा, चीणो बि खेॾंदो हुउमि। चीणो चीणो छा हूंदो? उहो वरी ॿी जुमेर हूंदो, मां ॾेखारींदोमांइ आख़िर में। अच्छा माना तव्हां पोइ छा जेल वारी ज़िंदगी में ख़ुशि हुयो छा? साईं ख़ुशि केरु हूंदो आहे? मां चवां तोखे मुंहिंजो केरु खून करे न उहो बि जेल में न वञे, दुश्मन बि न वञे साईं। ॾाढो असली जेल ॾुखियो आहे ॾाढो। उते सज़ाऊं मिलनि थियूं साईं मां राति जो टाइम थिए थी, बिजली वञे सही, पोइ त सही असली ॾाढो ज़ुल्म आहे। मच्छर खाने हिकु मच्छर तो जहिड़ो सही। एॾो मच्छर? हा साईं माफ़ु कजो, तव्हां मथां ग़लति सम्झो, तव्हां जहिड़ो मच्छर, रंग बि इहो मच्छर जो। उहे तव्हांखे रतु पीअंदा था? पोइ तव्हां शिकायत न कई मथे हुकूमत खे या जेल सुप्रिटेंडेंट खे त बाबा मच्छर बि आहिनि जेल में? माफ़ु कजो, मच्छर जी कहिड़ी शिकायत करणी आहे? मच्छर को माण्हू नज़र ईंदो आहे? हाणे एतिरो मच्छर मुंहिंजे कढ वेंदासीं त कहिड़ो मच्छर आहे जेको आहे? पर मच्छर जी शिकायत बि नथा करे सघो न तव्हां, छो जो CM सां हुनजा तालुकात बि आहिनि। हा मच्छर हुयो आहे न, मच्छर थिए फुलसूट पातो पियो हुजे, तो जहिड़ो हिकिड़ो मच्छर अहिड़ो आयो फुलसूट पातो पियो हुजे, ईअं बाक़ाइदे पेन अथनि मुंहिंजे मच्छर खे। मच्छर ईअं चकु विधो मूंखे, मां चकु विधाईंदसि, मां बि ईअं आहियां, मां ईअं आहियां, मां निड़ में बरसे लॻसि, भॼी वियो मच्छर। मूंखे लॻे थो जेल में जेके तव्हांखे सज़ाऊं मिलियूं आहिनि या तशदुद थियो आहे उन में तव्हांजो ज़हनी तवाज़ुन थोरो बिगड़जी वियो आहे। हा चवनि था ईअं माण्हू, पर मां नथो सम्झां। माण्हू चवनि था त तूं थोरो दिमाग़ थोरो तुंहिंजो दुरुस्त न आहे। अच्छा हा तूं अॻे माण्हू जी बेइज़ती थो करे, मांखो ते निकिरी थो वञे लफ़्ज़। फ़र्क़ु तव्हां वेठा, तव्हांखे मां जो चई हुजां लूसी, ओ लूसी, त इहो निकिरी थो वञे न सही। हा साईं इहो निकिरी नथो वञे, इहो तव्हां पाण कयो था। बहरहाल तव्हां त तशदुद वधीक थियो आहे लॻे थो, कुटियो ॾाढो अथऊं जेल में तव्हांखे। पोइ या तव्हांखे जेलर कुटियो आहे या कैदिन कुटियो आहे, इहा ख़बर न आहे अञा। साईं उहा त हाणे बाद जी ॻाल्हि आहे, जेलर कुटे या कैदी कुटे, उहो त मूंखे उन न कुटियो। अच्छा उन न कुटियो, मूंखे कुटियो घणो जेको आहे न पंहिंजो कैदिन, जेलर न कुटियो। जेल में सियासी कैदी बि हूंदा ईअं आहिनि? वेही सघां थो? हा हा वियो। हीअं जेल में सियासी कैदी बि हूंदा आहिनि, उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात थी हुते? हा सियासी कैदियुनि सां ॾाढी मुलाक़ात थी, उहे सिलाई में हूंदा अथव। अच्छा सियासी कैदियुनि जा माना उन्हनि जो बोर्ची बि पंहिंजो हुजे, डिश लॻी पई आहे, अख़बार रोज़ अचे पई, ॿाहिरि जी ख़बर अचे पई, हे हो। मां त वरी चापलूसी हूंदो हुउमि न, माना हीअं वञा वरी हरूभरू, जेको कैदी हुजे न उनजा वरी नारा हणा वञी। नून लीग जो कैदी आहे त नारा आहे नवाज़ शरीफ़, जीए नवाज़ शरीफ़। जो PTI जो आहे त वरी उनजो नारा इमरान ख़ान ज़िंदाबाद, पीपुल्स पार्टी जीए भुट्टो, अहिड़ा नारा हणा वञी। उहो ख़ुशि थियंदा असांजो आहे। अच्छा मां त वरी टिमकू ॿाराड़ी, जंहिंजी घोड़ी सर उनजी बर। अच्छा हा साईं मतिलबु सियासी कारकुन बि तव्हां सां हुते मिलिया, धाड़ेलनि सां बि तव्हांजी मुलाक़ात थी जेल में, ॾाढियूं सही। कंहिंजो असरु न वरितव? कंहिंजो बि असरु, मां चवनि था तूं चरियो आहे, वेड़ो आहे तूं, तोते त कंहिंजो असरु ई नथो थिए, साम्हूं वारे जी बेइज़ती थो करे तूं। असां वटि जेल मां माण्हू निकिरंदा आहिनि त उहे ॿाहिरि निकिरी कंहिं आला उहिदे ते वञी पहुचंदा आहिनि। तव्हां जेल मां निकिता हो त साॻी ड्रेस पातल आहे तव्हां? साॻी ड्रेस कीअं न हुजे साईं, 25 साल जेल में बेगुनाह, ज़ामिन मां ज़ामिन खे जेल में विझी छॾियऊं। कैदियुनि जे लाइ जेके फंड ईंदा आहिनि जेल में, कैदियुनि जे लाइ जेके उन्हनि जे लाइ खाधे पीते जे लाइ या लटे कपिड़े लाइ, उहे न मिलंदा तव्हांखे? अच्छा फंड ईंदा आहिनि, बाक़ी हे जेके जेल सुपरिटेंडेंट आहिनि उहे मरी विया, मिनिस्टर मरी विया, फंड असांखे खाराईंदा। कैदियुनि खे सुख ॾियण जे लाइ ईंदा आहिनि न, मुख़्तलिफ़ सहूलियतूं ॾियण लाइ। सुख केरु ॾिसे थो अची त कैदी खे जेको आहे सो मिलियो आहे उहो, असांखे मानी थी मिले पिटिया ख़ुदा जा, उहो बि शल खसिन न असांखां। मानी त सही मिलंदी हूंदी तव्हांखे जेल में? मानी बसि सही आहे, चङी आहे, पर सही कहिड़ी जेल जी मानी कहिड़ी आहे? अलाह जो चङी चए थो नसीबु करे अलाह शल। कराची सेंट्रल जेल में रहियो कॾहिं? हा कराची मां हाज़िरी ते वठी आया, पोइ मूंखे हुते रहियो हुउमि। कराची सेंट्रल जेल? हा माना कोई जेल न छॾियो आहे तव्हां सिंध जो, सभिनी जेलनि ते रहिया? 2 टे ॾींहं रहियो हुउमि मां हिते। चए जेल आहिनि या हिते भला नुमाइश लॻल आहे, तव्हां सभु चकर पिया हणो, सभिनी में घुमो पिया? साईं 25 साल जो अरसो आहे न, माना 3 साल किथे 2 साल किथे ईअं रखनि? वरी मां पाण हरूभरू हुते जेको आहे मार खाईंदो हुउमि, हरूभरू पाण खे कुटाईंदो हुउमि, धकु वकु लॻी मूंखे कराची वञियो, हिते मां ख़तरो आहे, ईअं बि अथव। अच्छा कैद मटु थींदो आहे, जेल मटु थींदो आहे, पोइ हुनखे ॿिए जेल में रखंदा आहिनि? ॿिए जेल में रखंदा। त तव्हां कहिड़ा ख़तरनाक कैदी हुयो या तव्हां को हेड मनी रखियल हुई जो तव्हांखे जान खे ख़तरो हुयो? साईं मां सीटी वॼाए सघां थो? सीटी छो था वॼायो? न
नाज़रीन तव्हां क़ैदी नंबर 840 जी ज़हनी कैफ़ियत ॾिसो था, सीटियूं वॼाए थो, मुख़्तलिफ़ हरकतूं करे थो। ज़हनी कैफ़ियत न आहे, असांजे क़ैदी हूंदो न परे पोइ सीटी असां वॼाईंदा हुआसीं, इहा ज़हनी कैफ़ियत न आहे। बहरहाल हिते वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ ऐं क़ैदीअ खां कुझु वधीक ॻाल्हियूं पुछूं। अड़े चरियो आहे छा लूसी, घड़ी घड़ी ब्रेक वठंदे छा, माराईंदे छा, हेॾे कारीगारी कई आहे जेल में। अरे प्रोग्राम में वठिबो आहे ब्रेक यार, वक़फ़ो वक़फ़ो। अच्छा मिलूं था वक़फ़े खां पोइ। हा माफ़ी हुजांव साईं।